नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीरानी, मां हीना अगनानी। तव्हां सभिनीनि जो सिंधी टीवीअ जे तीजड़ीअ जे स्पेशल प्रोग्राम में तहे दिल सां स्वागत था कयूं। दोस्तों, फेस्टिवल्स यानी असांजे ट्रेडिशन ऐं कल्चर्स खे एक्सप्रेस करण जो हिकु प्रोमिनेंट माध्यम। फेस्टिवल जी शुरुआत इंसान जे पंहिंजे लाइफ जी स्पेशल मोमेंट्स ऐं इमोशंस के सेलिब्रेट करण सां ही त थियल आहे। ऐं न सिर्फ़ सेलिब्रेशन्स ऐं इंजॉयमेंट, पर फेस्टिवल्स ज्ञान सां गॾु असांजे ट्रेडिशन खे असांजी नई पीढ़ीअ ताईं पहुचाइण में हिकिड़ो इम्पोर्टेंट माध्यम आहिनि। भारत देश में नेशनल यानी राष्ट्रीय, रिलीजियस ऐं सीज़नेबल त्योहार मल्हाया वेंदा आहिनि। ऐं अॼु असां ॻाल्हि कंदासीं असांजे हिकिड़े सिंधी रिलीजियस फेस्टिवल जी, जंहिंखे असां सभई तीजड़ीअ जे नाले सां मल्हायूं था। सावण जो महीनो यानी त्योहारनि जी भरमार। बिल्कुलु, सावण जे कृष्ण पक्ष जी टीज जे ॾींहुं तीजड़ी मल्हाई वेंदी आहे ऐं तीजड़ी सिंधी कम्युनिटीअ जो हिकु इम्पोर्टेंट त्योहार आहे। तीजड़ी जो विर्त सिंधी लेडीज़ ऐं न्याणियूं सॼो ॾींहुं रखंदियूं आहिनि। अच्छा दीदी, मूंखे ही त ख़बर आहे त ही विर्त मैरिड लेडीज़ ऐं न्याणियूं रखंदियूं आहिनि, पर छा तव्हांखे ख़बर आहे त तीजड़ीअ जे विर्त जी महिमा छा आहे? हा पूजा, हिन जे पुठियां हिकु वॾी वार्ता आहे। इन स्टोरीअ में ईअं आहे त लक्ष्मी चंद नाले हिकु वॾो सेठ हूंदो हो। उनखे 2 पुट ऐं हिकु कन्या हूंदी हुई। उहा हिकु कन्या परदेश में हुन शादी कराई हुई। हाणे लक्ष्मी चंद खे वीचार आयो त मां पंहिंजे घर हिकु यज्ञ करायां। ऐं उहो त तोखे ख़बर ई आहे त असांजे सिंधी रीति रिवाजनि में शादी कयल धीअरुनि जो उनखे घुराइण ऐं उनजी महिमान गति करण जो वॾो महिमा हूंदो आहे। तॾहिं पंहिंजे पुटनि खे हुन पंहिंजी कन्या खे वठी अचण जे लाइ मोकिलियो। जॾहिं हुनजा 2 पुट पंहिंजी भेण जे घर पहुता, तॾहिं हुन तीजड़ीअ जो विर्त रखियल हो। ऐं तीजड़ीअ जे विर्त रखियल हो त इन करे हुन ईअं चयो त मां अॼु तव्हां सां गॾु न हली सघंदमि। ऐं उनजे भाउरनि खे पंहिंजी भेण खे वठी वञण बि तमामु ज़रूरी हो। ॿार मतिलबु हुनजा भाउर तमामु नंढा हुआ, उन्हनि खे काई सम्झ पई कोन। जॾहिं हुनखे भेण ॿुधायो त जॾहिं चंड खे मां अर्घ ॾींदमि, पंहिंजो विर्त छोड़ींदमि, उन खां पोइ तव्हां सां गॾु हलंदमि, त हुननि भाउरनि ना सम्झीअ में हिकु थाली खईं ऐं वण जे मथां वञी करे लॻाए छॾी। ऐं भेण खे चयो त चंड निकितो आहे भेण, ऐं हाणे अर्घ ॾेई छॾ। भेण बि सम्झो कि चंड निकितल आहे। ऐं जीअं ई हुन अर्घ ॾिनो ऐं पंहिंजो विर्त छोड़ियो त उनजो जेको हस्बैंड हो उनखे गहरी निंद्रा अची वई ऐं हू पट ते लेटी पियो। तॾहिं भाउर हुनजा घबराइजी विया ऐं हुनखे सॼी ॻाल्हि वञी करे ॿुधायूं। तॾहिं भेण तमामु रोअण लॻी ऐं पंहिंजे हस्बैंड जो मथो पंहिंजे सिर ते रखी करे ॿाॾाइण लॻी तीजड़ी माता खे। सॼो साल हुन ईअं ई तीजड़ी माता जी प्रार्थना कई ऐं ॿिए साल जॾहिं तीजड़ीअ जो विर्त आयो, तॾहिं सॼो ॾींहुं विर्त रखी करे हुन राति जो चंड ॾिसी करे अर्घ ॾिनो। विधि विधान सां उन विर्त खे पूरो कयो ऐं तुरंत ई उहो प्रसाद जीअं ई हुन पंहिंजे हस्बैंड जे मुंहं में विधो त हुनजे हस्बैंड चङो भलो थी वियो। ऐं उन ॾींहं खां वठी इहा प्रथा पई आहे त तीजड़ीअ जो विर्त पंहिंजे हस्बैंड जी वॾी उमिरि जे लाइ, सिहत जे लाइ रखियो वेंदो आहे। ऐं जेके न्याणियूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे भविष्य में सुठे वर जे लाइ इहो विर्त रखंदियूं आहिनि। अच्छा, हाणे मूंखे हिकिड़ो क्लियर पिक्चर आहे त तीजड़ीअ जे विर्त जी महिमा छा आहे। ऐं दीदी, हिन जो मतिलबु त ही थियो न त मैरिड लेडीज़ पंहिंजे पति जी उमिरि लाइ, लंबी उमिरि लाइ ही विर्त रखंदियूं आहिनि ऐं न्याणियूं हुननि खे सुठो वर मिले इन्हीअ करे ही विर्त रखंदियूं आहिनि। ओके दीदी, मूंखे ही ॿुधायो त हिन विर्त जी शुरूआत कीअं थींदी आहे? हा पूजा, सुबुह जो असुर जो 3 साढे 3 बजे सभु औरतूं उथंदियूं आहिनि। उनखे चइबो आहे असुर। ऐं उन वक़्तु चङो मिष्टान, गिह वारो कोकी या लोलो या खीरणी, इहो सभु खाई करे विर्त जी शुरूआत कबी आहे। ऐं उन वक़्तु लॻाइबी आहे हथनि में मेहंदी। तीजड़ीअ जी पूजा कबी आहे। जे पंहिंजे घर तीजड़ी पोखियल न हुजे त बांभण जे घर वञी करे उनजी पूजा कबी आहे। उन ॾींहं ते बांभण खे चङो दान धर्म बि ॾिनो वेंदो आहे। ऐं पोइ शाम जो तीजड़ी माता जी कथा ॿुधण सभु औरतूं वेंदियूं आहिनि।
अच्छा त दीदी ही विर्त भी करवा चौथ वांगुर ही आहे ऑलमोस्ट। बिल्कुल उहा ई साॻी भावना आहे ऐं उहा ई रीत आहे सुबुह जो असुर जो उथी करे जी। उपवास शुरू करण जी। ओके दीदी मां त ही बि ॿुधो आहे त मैरिड लेडीज़ ऐं न्याणियूं मेहंदी बि रचाईंदियूं आहिनि जी त छा मेहंदी रचाइण जे पुठियां कोई सिग्निफिकेंट रीज़न आहे या सिर्फ़ श्रृंगार ही रीज़न आहे? पूजा असांजूं हिंदू नारियूं आदि जुगाद खां वठी करे पंहिंजो श्रृंगार त मेहंदीअ सां कंदियूं ई आहिनि ऐं मेहंदी जेका आहे उहा असांजे धर्मनि में हिकु शुभ सोण करे बि मञी वेंदी आहे ऐं इन करे मेहंदीअ खां सवाइ हर त्योहार अधूरो हूंदो आहे। जी त दीदी ही विर्त त ॾाढो ॾुखियो विर्त चवाइजे, लाइक सुबुह असुर खां पोइ कुझु खाइबो ई न, त सॼो ॾींहुं कटबो कीअं? हा पूजा इहा ॻाल्हि तुंहिंजी बराबरि आहे, पर जेकॾहिं श्रद्धा ऐं भाव भक्तीअ सां विर्त रखियो वेंदो आहे त बुख त बिल्कुलु लॻंदी कान्हे, हिकु अज़गूद शक्ति पंहिंजे पाण में पैदा थींदी आहे ऐं ॿियो औरतूं पाण में गॾिजी करे मनोरंजन बि कंदियूं आहिनि, अंताक्षरी बि खेॾंदियूं आहिनि, पता बि रांदि कंदियूं आहिनि ऐं भॼन भाव बि करे पंहिंजो वक़्तु काटींदियूं आहिनि। त विर्त जो विर्त, सेलिब्रेशन जो सेलिब्रेशन ऐं तीजड़ी माता बि प्रसन्न। बिल्कुलु। ओके दीदी मूंखे ही ॿुधायो त हिन विर्त जी समाप्ति कीअं थींदी आहे? पूजा जीअं त शाम जो बांभण जे घर वञी करे टीजड़ी माता जी कथा ॿुधबी आहे ऐं उन खां पोइ चंड खे अर्घ ॾेई करे पाणी पी करे विर्त छोड़बो आहे। चंड खे अर्घ ॾियण महिल प्रार्थना कई वेंदी आहे टीजड़ी माता सां, चयो वेंदो आहे टीजड़ी माता हर हिंदोरनि में लुॾे, राणी पूजे राज सां, मां पूजा पंहिंजे सुहाग सां, ईअं चई करे थाली सजाइबी आहे जंहिंमें कचो खीर हूंदो आहे, ककड़ी हूंदी आहे, चांवर हूंदा आहिनि ऐं केलो हूंदो आहे। इहो चई करे विर्त छोड़बो आहे ऐं हस्बैंड जेको आहे उहो पाणी पियारे करे पंहिंजी वाइफ जो विर्त छोड़ाईंदो आहे। मां बि ही विर्त रखंदी ई आहियां, पर हाणे वधीक आस्था सां मां ही विर्त रखंदसि। दर्शक मित्रों, मूंखे उमेद आहे त टीजड़ीअ ते पेश कयल ही ख़ासि एपिसोड तव्हांखे बेहद वणियो हूंदो। अहिड़नि ई ख़ासि पेशकशनि सां गॾु असां तव्हांजे साम्हूं ईंदा रहंदासीं। तेसि ताईं कीप वॉचिंग सिंधी टीवी। नमस्कार। नमस्कार।
मुंहिंजूं भेनरूं, बुज़ुर्ग माताऊं ऐं ॿार, मूंखे हिते सभिनी खे गॾु ॾिसी करे एतिरी ख़ुशी थी थिए, एतिरी ख़ुशी थी थिए। चवंदा आहिनि जिते हिकु सिंधी उते पंहिंजी सिंध ॾेखारे सघंदो आहे। हिते त असांजी हेॾियूं सिंधी भेनर आहिनि। असांखे ईअं लॻणु न खपे त असां वटि सिंध कोन्हे। हे सभु सिंधी आहे न असां वटि। हेॾियूं सभु सिंधी भेनरूं गॾु थियूं आहिनि, इहा सिंधी आहे न। मां तव्हां सभिनी खे अॼु जी टीजड़ीअ जूं लख लख न करोड़ करोड़ न अरब अरब जेतिरियूं खपनि ओतिरियूं वाधायूं ॾियां। अॻिते बि असां इहे सभु हमेशह गॾु रहूं, हिक ॿिए सां मिली जुली रहूं, हिक ॿिए खे कमु अचूं दुख सुख में। अहिड़ी अॼु टीजड़ी माता खे असां वेनिती कयूं। टीजड़ी माता जे साम्हूं सची दिलि सां असां अगरि सुठी भावना सां अहिड़ी ॻाल्हि घुरंदासीं त असांखे टीजड़ी माता सचपच अहिड़ो आशीर्वाद ॾींदी त असां हर हमेशह हिक ॿिए सां गॾिजी हिक ॿिए जे दुख सुख में कमु अचूं ऐं हमेशह हिकु थी रहूं। चओ सभई टीजड़ी माता की जय।